बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सिंधी पोची खाने में खुश आमदीद। अॼु ठाहींदासीं वाइट गोश्त ठाहिण जे लाइ असां खणंदासीं बसर ऐं सावा मिर्च, उन्हनि खे ग्राइंड कंदासीं। ग्राइंड करे असां रखंदासीं हिकिड़ी साइड ते। थोरो उन में पाणी जी ज़रूरत हूंदी आहे। ग्राइंड करण खां पोइ असां तेल खणंदासीं। मूं गोश्त खे थोरो ई बॉइल करे रखियो आहे। सिर्फ़ु बॉइल करण जो इहो मक़सदु आहे त जेकॾहिं उन मतिलबु न ॻरे असांजे हिन बसर जे दाग़ में, त इन लाइ हल्को उनखे मूं बॉइल करे रखियो आहे ऐं उन जी यखनी बि ठही सघे। इन जे करे उहो सॼो जेको बि गोश्त आहे जेको असां हल्को बॉइल करे रखियो हो, उहो उन बसर ऐं मिर्चनि जे दाग़ में उनखे भुञंदासीं। जॾहिं भुञी छॾींदासीं, जॾहिं उनजो सॼो मतिलबु तेल वग़ैरह ज़ाहिर थींदो, उन खां पोइ असां ॿियूं शयूं विझंदासीं। थूम अदरक विझणु लाज़मी आहे। मूं साबित ई विधी आहे, छो जे करे जो पेस्ट ठाहींदासीं त उन मतिलबु ओतिरो उनजो मज़ो न ईंदो आहे, पेस्ट बि कमु ईंदो आहे। उन खां पोइ उन में असां विझंदासीं उहो ई पाणी, यखनी उहा ई विझंदासीं जेका असां बॉइल करण में विधी हुई। त उहा जेसीं ताईं उनजो पाणी सफ़ा रिड्यूस नथो थी वञे, तेसीं ताईं असां कुझु बि नथा करे सघूं। छो कि गोश्त हुजे, मुर्गी हुजे, उनखे भुञणु लाज़मी हूंदो आहे। हिन में मां इन जे करे इनखे थोरो ढकु ॾेई छॾियो आहे त जेको वधीक इन सुठे नमूने सां पची सघे। काजू ऐं बादाम, इन्हनि जे बादामनि जा छिलका बि लाहे छॾियो ऐं काजू, उन्हनि जी तव्हां पेस्ट ठाहियो। तेसीं ताईं पेस्ट ठाहिण खां पहिरियां उन में ॾही मिलायो। ॾहीअ खे एतिरो भुञो जो उहा नज़र न अचे तव्हांखे त ॾही बि आहे, मतिलबु तव्हांखे हुन में कुझु बि महसूसु न थिए। पोइ बादाम पिस्तनि जो जेको बि बादाम ऐं काजू जो जेको पेस्ट आहे उहो बि उन में विझो ऐं उनखे बि एतिरो ई पचाए छॾियोसि जेसीं ताईं तव्हांखे कुझु बि महसूसु न थिए। मां जेॾी महिल हिनखे गोश्त खे बॉइल कयो हो, तेॾी महिल गरम मसाला सभु विझी छॾिया हुया, जंहिंमें लौंग, मिर्च वग़ैरह सभु बि हुया। त उहे छाणे उन खां पोइ हिन में मां उनजो पाणी विधो आहे। इन खां पोइ असां हीअ जेका आहे मलाई ऐं जेका टेट्रापिक मलाई मिलंदी आहे, उन में खीरु विझी ऐं उहो बि रखियो आहे। त उहो बि हिन में विझंदासीं। जेका हिन जी ग्रेवी ठहंदी उहा हिन जे क्रीम जे करे तमामु सुठी ठहंदी। मां हिन में हिकिड़ो चमिचो लूण जो विधो आहे, तव्हां पंहिंजे अकॉर्डिंग विझिजो। मां ऐं हिकिड़ो ई चमिचो मूं हिन में कारनि मिर्चनि जो विधो आहे। हीअ सिर्फ़ु 2-3 मसालनि में तयारु थींदी आहे ऐं खाइण में तमामु टेस्टी लॻंदी आहे। ऐं तव्हां ठाहियो, खाओ ऐं पोइ मूंखे कमेंट्स में ज़रूरु ॿुधाइजो त ही तव्हां जे घरनि में कीअं ठहंदी आहे। गोश्त मुंहिंजो माशाल्लाह सां सुठो ॻरी चुको आहे। ॾिसो, मतिलबु मां उनखे चमिचे जी हेल्प सां कटियो आहे, टोड़ियो आहे। त तव्हां ठाहियो, खाओ, इंजॉय कयो। अल्लाह हाफ़िज़।